अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाको। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। थाईलैंड ऐं कंबोडिया विच में जंगबंदी मुआहिदो थी वियो। कोलालमपुर में थियल तक़रीब में अमरीकी सदर ऐं मलेशिया जो वज़ीर आज़म शरीक। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त कंबोडिया ऐं थाईलैंड विच में जंगबंदी ऐं अमन मुआहिदो जुरत जो मुज़ाहिरो आहे। तारीख़ी मुआहिदे सां जंग जो ख़ात्मो ईंदो ऐं अमन थींदो। सॼी दुनिया में अमन चाहियां थो। तक़रीब खे ख़िताब कंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त हिन वक़्त ताईं 8 जंगियूं रोकरायूं आहिनि। पाकिस्तान ऐं भारत विच में जंग मुंहुं रोकराई। असां जंगियूं न पर वापार चाहियूं था। पाकिस्तान जो वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल अज़ीम माण्हू आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुभाणे सऊदी अरब रवानो थींदो। शहबाज शरीफ़ वली अहद जी दावत ते 29 अक्टूबर ताईं सऊदी अरब जो दौरो कंदो। परॾेही खाते जे तर्जुमान जो चवणु आहे त वज़ीर आज़म सां गॾु नायब वज़ीर आज़म ऐं काबीना जा सीनियर मेंबर गॾु हूंदा। शहबाज शरीफ़ फ्यूचर इन्वेस्टमेंट जे इजलास में शिरकत कंदो। पंजाब में फिज़ाई गदलाण शिदत इख्तियार करे वई। लाहौर, गुजरावाला, फैसलाबाद ऐं ॿिया शहर गदलाण जी लपेट में। साह खणणु मुश्किल बणिजी वियो। माहिरनि पारां शहरनि खे मास्क जे इस्तेमाल ऐं एहतियात जो मशवरो। मेडिकल कॉलेज ऐं यूनिवर्सिटियुनि में दाख़िलनि लाइ MD-CAT टेस्ट जारी। IBA यूनिवर्सिटी सखर जे इंतज़ाम हेठि सिंध में 10 इम्तिहानी सेंटर क़ाइम। कराची, हैदराबाद, जामशोरो, मीरपुर ख़ास, नवाबशाह, सखर, लाड़काणो ऐं जेकमाबाद में हिक ई वक़्तु टेस्ट। IBA यूनिवर्सिटी सखर जे VC आसिफ अली शेख चयो आहे त सिंध में 33,174 उम्मीदवार टेस्ट में हिसो वठी रहिया आहिनि। इम्तिहान जे हवाले सां सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। घोटकी वेझो चाचड़ बिरादरीअ जे धुरनि में झेड़ो। हिकु ॼणो क़तल। कादरपुर जे कचे में ज़मीन जी मालिकीअ तां धुरनि में झेड़ो थी पियो। फायरिंग में न्याज़ चाचड़ मारिजी वियो। वाक़िए बाद धुरनि में सख़्त छिकताण वारी सूरतहाल।